आहिनि पंहिंजे विच में अॼु दिलेर सिंधी एसोसिएशन जा मेन हीना शहदादपुरी और उन्हीं जा हस्बैंड मां तव्हांजो तहे दिल सां धन्यवाद थी कयां कि तव्हां सभु पंहिंजो कीमती समय कढी करे असांजे लाइ स्पेशली हिते उपस्थित थिया आहियो सूरत में। मां सभिनी खे रिक्वेस्ट कंदमि कि तालियुनि जी गड़गड़ाहट सां उन्हनि जो पाण स्वागत कंदासीं। इहे ई लेडी आहिनि जंहिंजे सोच और जंहिंजी विचारधारा जे कारण अॼु पाण सभु हिते एकत्रित थिया आहियूं। ई फर्स्ट वर्चुअल ब्यूटी पेजेंट ऑर्गेनाइज करण वारा उन्हनि जी सोच के सलाम, उन्हनि जे हुनर के सलाम और थैंक यू सो मच कि असांजी सूरत जी लेडीज़ खे तव्हां चांस ॾिनो और उन्हनि खे सराहियो। पर ॾिसो अॼु पाण छाजे लाइ एकत्रित थिया आहियूं? नारी तू नारायणी। हाँ, ये ॻाल्हि बिल्कुलु सही है। नारी में जेको हुनर है, महिलाउनि जी जेकी शक्तियूं आहिनि उहो त अनगिनत आहिनि और उन शक्ति के सैल्यूट करण लाइ, उन शक्तियुनि खे वधाइण लाइ, उन्हनि जो प्रोत्साहन करण लाइ अॼु पाण हिते गॾु थिया आहियूं। मां उनजे लाइ स्पेशल थैंक कयां सभिनी लेडीज़ खे त अॼु उनजे लाइ मां सच में उन्हनि खे दिलि सां सराहियां थी। उन्हनि खे लख लख वाधायूं, उन्हनि खे खोर खोर वाधायूं कि उन्हनि हेतिरो सुठो प्रोग्राम वर्चुअली कोरोना जी महामारी जे टाइम में भी ऑर्गेनाइज कयो। मिस्टर अनिल गोपलानी जी जेका पॉलिटिकली इलाही साउंड आहिनि ऐं इलाही प्रोग्रेस कंदा आहिनि, पर गॾु गॾु सिंधी समाज जे हर कार्यक्रम में असांजा सहभागी रहंदा आहिनि। मां रियली ग्रेटफुल आहियां कि उहे अॼु पंहिंजो हेतिरो कीमती समय कढी करे असांजे विच में उपस्थित रहिया आहिनि। त मां सभिनी खां पहिरीं चाहींदमि कि असांजा खुशहाल अंकल जेका सिंधी समाज जा अग्रणी आहिनि उहे चवां उन्हनि खे अॼु उपस्थित हर महिमान जे तरफ़ां कि उन्हनि पंहिंजो समय असांजे लाइ कढियो। और खुशहाल अंकल जो भी थैंक यू। रिक्वेस्ट कंदम श्रीमती हीना शहदादपुरी के कि उहे अचनि और ताकि असां उन्हनि जो वेलकम करे सको, उन्हनि जो सम्मान करे सको। दिलेर सिंधी एसोसिएशन ग्रुप जा मेन अग्रणी आहिनि जेका मेन करता। मां रिक्वेस्ट कंदम मिस्टर किशन लाल बजाज अने लता जी अदनानी जी के यात्रा समिति तरफा कोऑपरेशन सां गॾु अॼु पाण खे एतिरो सुठो ब्यूटी पेजेंट एंजॉय करण मिलियो। कंजूसी न कजो। ई यात्रा समिति जे तरफा तव्हांजो हिकु नंढो सो वेलकम है। मेरे को आगे जाना पड़ेगा, लाइट कम पड़ रहा है, देखना। तालीम में कंजूसी दीदी है, सुठो कंदो लगे। सॼी परचाणी फैमिली जे बदले मां हीना जी जो और तेज सर जो तहे दिल सां स्वागत। तालियूं वॼंदियूं आहिनि खपनि। मैडम सामने हिकु राउंड मूंखे फूड जो ई ईअं घुमाइणो पवंदो त तालियुनि जे लाइ एनर्जी अची वञे सभिनी जे हथनि में। इतनी प्यारी सी ऑडियंस लाइ थैंक यू। थैंक यू वीना आंटी ने, थैंक यू खुशहाल अंकल स्वागत करण जे लाइ। अने मिस्टर तेज शहदादपुरी ने मिसेस हीना शहदादपुरी तव्हांजो मां तहे दिल सां हिकु दफ़ा वरी हाँ ब्यूटी पेजेंट असांजे सिंधी समाज में अगर दिलेर सिंधी जी असां ॻाल्हि कयूं त मां 10 सालनि खां सामाजिक कार्य में जुड़ियल आहियां। उन में हर तरह जो मेडिकल कैंप्स, अवेयरनेस कैंप्स, कुछ अहिड़ा हालत थी वई हुयूं सिंधी समाज में त असां हिकिड़ी हेल्पलाइन शुरू कईसीं जंहिंमें असां सिंधी समाज जे जेके रिमोट एरियाज़ में भी हुया सिंधी जिन जी हालत तमामु ख़राबु हुई उन्हनि खे आदरणीय भाशंकर लालवानी जी जे हेल्पलाइन जे थ्रू असां उन्हनि ताईं पहुतासीं। उन खां पोइ वरी असांजा ॿिया बि कई कार्यक्रम असांजा हलंदा रहिया दिलेर सिंधी जे तहत। दिलेर सिंधी चैनल स्टार्ट तॾहिं कयोसीं जो असांखे लॻो त ॿारनि खे, असांजी नौजवान पीढ़ीअ खे असांजे सिंधी अचीवर्स जे बारे में ख़बर हुजणु खपे।
त उन जे तहत असां दिलेर सिंधी में उन्हनि जी लाइव डॉक्यूमेंट्रीज़ जेके सिंध मां सभु कुझु छॾे करे हिते आया, वरी पंहिंजे महिनत सां पंहिंजे हिमत सां वरी हिकु ऊचाईअ ते पहुता, अहिड़ियुनि शख़्सियतुनि जो दिलेर सिंधी जे द्वारा असां इंटरव्यूज़ कवर करे उन्हनि जी जर्नी, उन्हनि जी ई ज़ुबानी जीअं हिकु हिस्ट्री क्रिएट थिए जेका असां न्यू जनरेशन खे ॿुधाए सघूं। कोरोना जे वक़्तु बि असां जाम सुठे नमूने एक्टिवली समाज जो कमु कयोसीं। उन खां पोइ वरी हाणे जॾहिं दिवालीअ जा ॾींहं आया तॾहिं बि असां ॾिठोसीं त माण्हुनि में फाइनेंशियल प्रॉब्लम्स जाम हुया, त उन्हनि खे करण जे लाइ असां 50,000 फूड पैकेट्स 17 किले जा घर घर ताईं पहुचाइण जी कोशिशि कईसीं, जंहिंमें ज़रूरत जूं सभु शयूं हुयूं। ऐं वॾी ख़ुशीअ सां चई सघिजे थो त उहो ॾाढो सक्सेसफुल प्रोजेक्ट रहियो ऑल ओवर द वर्ल्ड, इंडिया में। उन में दिलेर सिंधी जे तरफ़ां जेको मां तव्हांखे ॿुधायो असां कोरोना जे टाइम ते कमु कयोसीं न, उन में असांखे ख़बर पई त कहिड़ियुनि कहिड़ियुनि कॉलोनीज़ में वाकई में तकलीफ़ आहे, सिंधियुनि में वाकई प्रॉब्लम आहे। त दिलेर सिंधी उन्हनि सां कोऑर्डिनेट करे, यानी कि मूंखे उहो सौभाग्य मिलियो जो उन्हनि 1100 फैमिलीज़, सिंधी फैमिलीज़ खे असां जलगांव, जोधपुर, अजमेर, मुलुंड, बदलापुर, अहमदाबाद, अहिड़नि जॻहियुनि ते उन्हनि कॉलोनीज़ खे ॻोल्हे करे उन्हनि जे घर ताईं असां उहे 1100 फूड पैकेट 17 किले जा उते बि पहुचायासीं। ईअं कंदे कंदे मूंखे हिकु ॻाल्हि रियलाइज़ थी त इन में असांजो सेवा कार्य त जाम सुठो थी रहियो आहे, फीस सिंधी ॿारनि खे पहुची रहियूं आहिनि, पर किथे न किथे अञा असांजी नौजवान पीढ़ी असां सां गॾु जेकर जुड़ंदी त असांखे वधीक सुठो हिकिड़ो फ़ाइदो मिलंदो असांजे समाज खे। इन जे हलंदे मूंखे ध्यानु आयो त छो न ब्यूटी पेजेंट हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंमें ॿार यूथ अट्रैक्ट थींदा आहिनि। सभिनी खे इच्छा हूंदी आहे त असांखे क्राउन मिले, असां ऐश्वर्या राय खे ॾिसंदा आहियूं, सुष्मिता सेन खे ॾिसंदा आहियूं, अॼु ज्योति जी खे क्राउनिंग सेरेमनीअ जे लाइ हिकु उत्साह, उहो उन सां गॾु तव्हां हेतिरा ॼणा जुड़िया आहियो। बसि इहा ई असांजे प्रोग्राम जी सक्सेस रही। ऐं उन में असां सिंधी सभ्यता जा क्वेश्चन आंसर्स खयासीं, सिंधी सभ्यता ते ई सवाल जवाब कयोसीं। असांजा जूरी मेंबर सभु अक्रॉस द ग्लोब, रमोला जी फ्लोरिडा मां, त सतीश रायसिंघानी निशा जी स्पेन मां, हितां असां मुंबई मां माया शहानी जी, त बेंगलोर मां असांजे शोभा कालरो जी, हनीशा अलवानी जी सेंट मार्टिन मां। इन्हनि खे अलॻि अलॻि असां धागे में पिरोयोसीं, छो त हिकु त टाइम ज़ोन सभिनी जो अलॻि हुयो, उतां जी अलॻि अलॻि एरियाज़ मां जेॾीमहिल इहे जूरी मेंबर्स असां सां जुड़नि पिया त उतां जी लोकल जेके यूथ हुया असां सां जुड़नि पिया। पहिरियों दफ़ो ईअं थियो जो असां सिंधी रैम्प वॉक जो सॉन्ग कढियोसीं, असांजे सिंधी ई भाउरनि उन्हनि ते कमु कयो। ऐं सिंधी रैम्प वॉक ते जेॾीमहिल असांजो सिंधी ट्रेडिशनल ड्रेस में, वेस्टर्न कपिड़ा त असां सभु पायूं था पिया, सभु कयूं था, लेकिन असांजो सिंधी कल्चर कीअं आहे त इहे जेॾीमहिल जर्नी हले पई असांजी सॼी, त उन में हर का ॻाल्हि सिंधियत सां जुड़ियल हुई जंहिंखे दुनिया भर में सारायो वियो। चङी अहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं। हाणे हिकिड़ो इन्हनि मां नंढो एग्ज़ाम्पल मां ॾींदसि त असांजा जेके मनीष रायसिंघानी जी आहिनि, जिन खे तव्हां ॾिसी रहिया आहियो फोटो में, टीवी सीरियल में इहे ईंदा रहंदा आहिनि चङनि सालनि खां। त जॾहिं जुड़िया असां सां एज़ अ जूरी मेंबर, त उन्हनि खे सिंधी ॻाल्हाइण में दिक़त पई थिए, लेकिन तव्हां सभिनी जिन बि लाइव उन ॾींहुं ॾिठो हूंदो त इहो विटनेस कयो हूंदो त जेॾीमहिल लास्ट फिनाले हुयो त हिकु त उन्हनि में उत्साह हुयो, फिनाले जे ॾींहुं उन्हनि पाण सिंधीअ में ॻाल्हायो। ऐं माना इहा हिकु असांजे प्रोग्राम जी सक्सेस रही जो असां बॉलीवुड खे बि कन्विंस करे सघियासीं त सिंधी आयो त सिंधी ॻाल्हायो। उन्हनि चङी देरि असां सां सिंधीअ में ॻाल्हायो कयो। इवन प्रीति झांगियानी जी, जेॾीमहिल उन्हनि खे मां इहो पंहिंजो कॉन्सेप्ट ॿुधायो त उन्हनि चयो त मां बचपन खां सिंधी माहौल में पली ई न आहियां, पर मां सिंधी प्रमोशन जे लाइ ज़रूरु ईंदसि। अॼु मुंहिंजे इहा असां हेतिरी दुनिया भर में इहा जेका धूम मची रही आहे ग्लोबल पेजेंट जी, जंहिंमें की असांजूं नानियूं ॾाॾियूं रैम्प वॉक में कनि, हिकु अलॻि ई माहौल हुयो, हील पाए करे सुठे नमूने सां पंहिंजा वीडियोस कढी पई मोकिलिनि।
टेक्नोलॉजीअ सां जुड़नि पियूं ऐं पंहिंजे घर परिवार खे जोड़नि पियूं। त जीअं असांजी लास्ट वीक असांजी ज्योति जी मिसिस सिंधी ग्लोबल आहिनि, पर असांजी जेॾी महिल ग्रैंड मां सिंधी ग्लोबल जी क्राउन सेरेमनी थी, ग्लोबल सिंधी ग्रैंड मां जी माना ॾाॾी जेका हुई सिलेक्ट थी, त उहा पंहिंजो एक्सपीरियंस पई ॿुधाए त सॼो परिवार उन्हनि सां जुड़ी वियो हुयो। टेक्नोलॉजी सां पिया असां कमु कयूं न, ऑनलाइन हुयो, कोई सूरत मां आहे त कोई USA मां आहे, कोई लॉस एंजलिस मां आहे, कोई सेंट मार्टिन मां आहे, कोई दुबई, कुवैत, जितां किथां जूं लेडीज़ असां सां जुड़ियूं हुयूं। त उन्हनि में ॾाॾियूं ऐं नानियूं जेॾी महिल टेक्नोलॉजिकली फॉरवर्ड अचनि पियूं त उन्हनि सां कीअं उन्हनि जा ॿार जुड़नि पिया। अॼु जीअं तव्हां ॾिठो, गुड़िया हिकु असांजे परिवार जी ई डांस पई करे, तीअं हुननि जे घर मां बि ॿार जुड़ंदा पिया वञनि, श्लोकास उन्हनि जा सिंधीअ में उहे ॻाल्हाइण जी कोशिशि कनि पिया, ऑनलाइन हले पियो वेठो ईअं करे। त इहा ग्लोबल ब्यूटी पेजेंट जी जर्नी आहे जेका सफल थी आहे असांजे कॉन्टेस्टेंट्स जे करे, असांजे जूरी मेंबर्स जे करे, असांजे चीफ गेस्ट शंकर लालवानी जी जे करे। इहा ॻाल्हि हुई जो असां सोचियो हुयोसीं 2 कलाकनि में असांखे प्रोग्राम वाइंड अप करिणो आहे, लेकिन फिनाले ऐं हुन खां हिकु ॾींहुं अॻु जेको सेमी फिनाले हुयो उहो 4 कलाक हलियो। इहा हिकु अचीवमेंट हुई चई सघिजे थो, जो राति जो 1:30 बजे ताईं सभु ॼणा कॉन्टेस्टेंट हुजनि या हुननि जे घर वारा हुजनि, अक्रॉस द ग्लोब सभु ॼणा ईअं मोबाइल खे चिपकी करे वेठा हुया। उन खां पोइ फ़ोन करे ॿुधाइनि पिया 4 कलाक बीतजी विया, असांखे ख़बर ई न पई। त एतिरो सुठे नमूने सां वेल ऑर्गेनाइज़ नमूने सां प्रोग्राम हलियो, पर इन जी जड़ूं सिंधियत सां जुड़ियल हुयूं रहियूं। ऐं जेको असांजी क्राउनिंग थी उहा बि उन्हनि क्राउन जी थी जिन जी मथां सिंधियत जो उन्हनि खे नॉलेज हुयो, सिंधियत ते उन्हनि कमु करे रहिया आहिनि केतिरे नमूने सां। इहा ई असांजी जर्नी हुई ऐं इन जी सक्सेस जो श्रेय असांजे कॉन्टेस्टेंट्स ते, असांजे जूरी मेंबर्स ते, असांजे चीफ गेस्ट ते ऐं तव्हां सभिनी जे मथां आहे जिन पंहिंजो टाइम कढी करे अॼु बि हिते आया आहियो ऐं असांखे हिमथाए रहिया आहियो। ईअं ई हमेशह हिमथाईंदा रहिजो, छो त असां जल्द खणी अची रहिया आहियूं। हाणे मिसिस थी वई, ग्रैंड मां थी वई, हाणे वारो आहे मिस जो। जीअं असां सां यूथ जुड़नि, नई पीढ़ी जुड़े असां सां, उन्हनि खे ख़बर पए त नूरी जाम तमाची केरु हुया, असांजा राजा पहिरियां केरु हुया, असां ॻाल्हायूं था। लेकिन हिन तरीक़े सां जेॾी महिल ॿार जुड़ंदा त मूंखे उमेदु आहे त असांजी सिंधियत तमामु फास्ट नमूने सां घर घर ताईं पहुचंदी ऐं इहो इतिहास बणिजो आहे त दिलेर सिंधी जे तरफ़ां ग्लोबल ब्यूटी पेजेंट जो आयोजन थियो। धन्यवाद तव्हांजे सहकार जे लाइ, तव्हांजे आशीर्वाद ऐं प्यार जे लाइ। जय झूलेलाल। हीना जी जो तहे दिल सां धन्यवाद कि उन्हनि पंहिंजा वीचार पाण सां गॾु शेयर कया ऐं पाण खे ख़बर पई कि भले पार्टीशन जे वक़्तु हिकु ॻाल्हि मां हिते ज़रूरु मेंशन कंदमि जेका मां भुलिजी वियमि चवणु, कंहिं बि लेडीअ खे तेसि ताईं सक्सेस न मिलंदी आहे जेसि ताईं उनजे घर परिवार वारा उन सां गॾु न हूंदा आहिनि। जे अॼु हिते हीना शहदापुरी बीठी आहे त उनजे पुठियां उनजे परिवार जो हथु, जे ज्योति पंचाणी हिते आहे त उनजे परिवार जो हथु आहे हिते, जे मिसिस ग्लोबल बि बीठी आहे त उनजे पुठियां बि उनजे परिवार जो हथु आहे। त सिंधी भाउर हमेशह ई हर ॻाल्हि में अॻियां रहिया आहिनि, इन ॻाल्हि में बि अॻियां आया जो पंहिंजे परिवार जे लेडीज़ खे असां चऊं था 50-50% असां रहूं था, लेकिन अॼु हिन कॉन्टेस्ट जे द्वारा इहो सभिनी प्रूव करे ॾेखारियो आहे त सभिनी भाउरनि जो दिलि सां धन्यवाद त चइजे पियो। मुंहिंजे घर में जेॾी महिल ब्यूटी पेजेंट जा लास्ट ईयर 3-4 ॾींहं हुया न, त मां पंहिंजे हस्बैंड जो अॼु सभिनी जे साम्हूं थैंक यू चवंदसि। अॼु हेसि ताईं मूंखे वठी विया आहिनि, पंहिंजे बिज़ी शेड्यूल खां पोइ बि मूंसां गॾु हिते आहिनि, पर जेके 3 ॾींहं पोयां वारा हुया न उहे ॾाढा हेक्टिक हुया, छो त इहो चैलेंज हुयो त असां हिनखे प्रोजेक्ट कीअं था कयूं पिया ऑनलाइन, अलॻि अलॻि दुनिया जी लेडीज़ खे कीअं असां खणी था अचूं। हिकदमि आईफा अवॉर्ड्स वांगुरु हुयो त टेक्निकल टीम सां जुड़ी करे जेॾी महिल असां कमु पिया कयूं न त रियली में पोयां 3 ॾींहं मूंखे होश ई न हुयो सफ़ा, छो त एतिरो कमु हुयो ऐं माना मां उहो ॿिए कंहिंखां हेल्प न पई वठी सघां, छो त इहो हिन मूंखे ई करिणो हुयो। त 3 ॾींहं पोयां मुंहिंजे घर में रोटी ई न ठही, हे पाण ई पिया मैनेज कनि, पाण ई खणी पिया अचनि, वठी पिया अचनि, मुंहिंजे अॻियां बि रखनि पिया, मां चुपचाप कयां त
खाईंदी पई वञा, मूंखे होश ई न हुयो त हाणे बुख लॻी आहे त रोटी आई आहे त खाइणो आहे। थकिजी पई पवां त पुठियां विहाणो पिया ॾियनि त थकिजी पई हूंदी करे उते ई लैपटॉप केॾीमहिल किथे पियो आहे कीअं पियो आहे। माना 3 ॾींहंनि खां पोइ जेॾीमहिल मां पंहिंजे पुट खां पुटु नाश्तो थिए चए थो मम्मी 3 ॾींहंनि खां पोइ तव्हां पुछो आहे, तव्हां पंहिंजे कम में एतिरा एनग्रॉस्ड हुया जो असां तव्हांखे डिस्टर्ब ई न पिया करे सघूं, 2-2 टे कलाक पिया सुम्हूं। त इहा सक्सेस जे लाइ मां पंहिंजे परिवार जो बि दिलि सां धन्यवाद कंदमि। थैंक यू बाबू शहदादपुरी। मां तव्हांजी इन ॻाल्हि सां बिल्कुलु सहमत आहियां अने इन ॻाल्हि सां पाण हिकु कहावत हूंदी कई आहे, बिहाइंड एवरी सक्सेसफुल वुमेन देयर इज अ मैन इन द फैमिली, है ना। अचो हाणे ॾिसंदासीं कि हीना जी जे इन प्रोग्राम में पंहिंजी लेडीज़ छा छा कयो, कहिड़ी एक्टिविटीज़ कयूं ऐं छाजे लाइ अॼु इहे इन उहिदे ते आहिनि। सभिनी खां पहिरीं ॾिसंदासीं स्लाइड शो ते मिसिस गीता तुलसियानी जी खे कि उहे कीअं परफेक्ट ग्रैंडमा जे रूप में सेकेंड रनर्स अप जा विनर थी विया। ॾिसंदासीं कि उन्हनि छा छा एक्टिविटीज़ कयूं हुयूं ऐं कीअं इहो खिताब पंहिंजे नाले करे मेरे हौसले मुझसे भी बड़े हैं। आज हम ग्लोबल सिंधी ग्रैंडमा के मंच पे खड़े हैं। थैंक यू। मां गरबा दौड़िया करया पई। सिंधी भाषा ऐं संस्कृति के वो तेसिताईं लुप्त न थींदी जेसिताईं एज़ एन एसेट पाण हुनखे पंहिंजे वारिसनि खे ॾींदा रहंदासीं। ॿियो त सिंधी संस्कृति खे अॻियां वधाइण लाइ सिंधी नाटक ऐं मूवी थियणा घुरजनि। नंबर 205 गीता तुलसियानी। तव्हांजी कैमरा ऑन आहे छो त मूंखे ॾिसण नथा अचो। जी जी मुंहिंजी चालू आहे कैमरा, मुंहिंजी ऑन कई। हा जी मुंहिंजी ऑन आहे। जी 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 हाणे तव्हां चूज़ कंदव नंबर 8 ऐं 9 जे विच में कोई बि हिकु। 8 तव्हांखे हिकु सिंधी सेलिब्रिटी खे हिन जे लाइ पंहिंजे घर इनवाइट करण जो मौक़ो थो मिले। तो कंहिंखे कम से कम एतिरो त पाण खे प्रोत्साहन ॾियो पंहिंजे समाज लाइ, सिंधी समाज लाइ। हले गौरव जी ॻाल्हि आहे, ही वर्ल्ड लेवल जी कॉम्पिटिशन हुई। हिन में घणा मेंबर हुआ? 56 मेंबर हुआ ग्रांड मां में। माना उन में खटणो हिन एज में पाण न हिकिड़ो गरबानि जो राउंड कान मारे सघंदा। केतिरा गरबा ॾिसो ऐं कंटिन्यू 1.5 महीनो कॉम्पिटिशन हली आहे। पंहिंजे लाइ त हले गौरव जी ॻाल्हि आहे, सिंधी समाज लाइ त ज़ोरदार क्लैपिंग हुअणी खपे, ज़ोरदार। थैंक यू सो मच। मां ॿुधाइणु चाहींदमि कि उन्हनि खे कहिड़ो थो फील थिए, उहे बि इहे पंहिंजा व्यूज़ वर्ल्ड सां शेयर करनि। त मां रिक्वेस्ट कंदमि गीता आंटी खे कि उहे एक्सप्रेस कनि कि उन्हनि खे अॼु कहिड़ो फील थो थिए।
अच्छा ठीक है, आंटी नहीं कहूंगी, सिर्फ गीता जी कहूंगी, लेकिन दादी माँ तो लगाना ही पड़ेगा क्योंकि अवार्ड ही वही है। जय झूलेलाल, जय माता दी। सभिनि खां पहिरीं त दिलेर सिंधी, हीना जी, भारती जी, मुंहिंजा सभु जूरी मेंबर्स, सुहिणा मेंबर्स मुंहिंजा सभिनी लोभ मां जुड़िया हुआ। ॿियो असांजा मेंटोर्स जंहिं असांखे बराबरि ट्रेनिंग ॾिनी, रोज़ 3-4 कलाक असां ज़ूम ते बीहंदा हुआसीं। त उहो करण महिल ईअं लॻो की उहे असां त ख़ाली एंट्री वरिती आहे, असां त अञा सिखूं पिया, पर उहे जेका असांखे ट्रेनिंग ॾियण वारा वेठा आहिनि उहे त किथां किथां ग्लोब मां जुड़िया आहिनि। असांजा क्वेश्चन आंसर राउंड हूंदा हुआ त उहे केरु LA मां विहंदो हो, केरु कुवैत मां विहंदो हो, सभिनीनि जॻहियुनि तां विहंदा हुआ। त पहिरीं त उन्हनि सभिनि खे तहे दिलि सां धन्यवाद थी करणु चाहियां। ऐं पोइ हिकिड़ो त शुक्र भॻवान जो ऐं मुंहिंजे परिवार जो, जंहिंजो हमेशह मूंखे सपोर्ट रहियो, इन्हनि हमेशह मूंखे मोटिवेट ई कयो। पहिरीं हिकु दफ़ा एंटर त थी वई, हिकु राति जो फ्लायर ईअं ई ॾिठो राति जो 12 बजे, पर तॾहिं मां जाम बिज़ी हुअसि 23 डिसेंबर ते। पोइ 8 ॾींहं सही उन जो मूंखे ध्यानु आयो की मूं ही फ्लायर ॾिठो, तॾहिं मूंखे बिल्कुलु न टाइम हूंदो, सुबुह जो 6 खां राति जो 12 ताईं जाम बिज़ी हुअसि। असांजा गुरु जी आयल हुआ। पोइ 28 तारीख़ आई, तॾहिं वरी मूं ॻोल्हियो, मूं चयो मूं कहिड़े ग्रुप में ॾिठो फ्लायर, पोइ ॻोल्हियो त मिली वियो दिलेर सिंधी जो। उनमें लिखियलु ग्रैंड मां, बसि उहो वर्ड आहे न मूंखे स्टिक थी वियो मगज़ में कि ग्रैंड मां जो मूं कुझु त पढ़ियो आहे, त ॾिसूं त सही छा आहे ग्रैंड मां जो। त उन में लिखियलु ब्यूटी पेजेंट, त हिकु दफ़ा पुठियां पेर थी विया कि ब्यूटी पेजेंट न हिन एज में। पोइ वरी हीना जी खे मैसेज कयो मूं नंबर सेव करे, मूं चयो पार्टिसिपेट कीअं करिणो आहे, त चई सॼो वर्चुअली आहे, तव्हां चिंता न कयो। त ठीकु आहे, 2 ॾींहं वरी सोच वीचार कयो, आख़िर फर्स्ट ते रजिस्ट्रेशन करायो, पर उहो कहिड़े बेस ते करायो, जॾहिं ख़बर पई कि दिलेर सिंधी जो जेको ब्यूटी पेजेंट थिए थो न, सॼो सिंधी कल्चर खे फॉलो करे, उनमें ड्रेसिंग भी सिंधी है, लाडन ते करो, जेको भी करणो है सब सिंधी में करणो है। त हिकिड़ो प्राउड फील थियो कि ही त मुंहिंजे सिंधियुनि लाइ है, त मूंखे ज़रूर पार्टिसिपेट करणो है। पोइ पार्टिसिपेट करण खां पोइ थोड़ी फीलिंग चेंज थींदी वई, छोकी असां कॾहिं हिकिड़ी सेल्फी बि न कढंदा आहियूं, तंहिंमें असांखे 30 सेकेंड 40 सेकेंड जी क्लिपिंग खपे, क्वेश्चन आंसर राउंड आहिनि। पोइ हिना जी खे हुन मां सेटिस्फाई न थियो त असांखे ससुनि वांगुरु डांट पईंदी हुई, तव्हां अञा थोरो महिनत कयो, तव्हां थोरी महिनत कयो। असां उहो सभु कयो, पर उहो सभु असां लाइ हो, ही असांखे पोइ रियलाइज़ थींदे वियो, असां जेको सिखियासीं हिन मां उहो बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुई। ऐं अॼु मूंखे टाइम लिमिट कान्हे कि मूंखे 30 सेकेंड ॻाल्हाइणो आहे, इन करे आउं पाण खे सवलो एक्सप्रेस करे थी सघां। थैंक यू सो मच। तव्हांखे डांट त ससु वांगुरु ॾिनी, पर प्यार माउ वांगुरु मिलियो। उहो त पहिरीं ऐं सभिनि जूरी जो प्यार हो असांखे। मेंटोर्स बि असांजा अहिड़ा हुआ न, जीअं हिकिड़े ॿार खे सम्झाइजे न कि हाणे ईअं कदम खणो, हाणे ईअं करियो, हाणे ईअं ग्रूमिंग ईअं कयूं असांजी, कि असांखे उहो लॻो कि असां हिते अची हिन में कुझु अची बि कयो आहे, कुझु सिखिया ई आहियूं। ऐं मेन इहो हो कि सिंधी में सॼो सिंधी कल्चर खे फॉलो करियो, उहो मूंखे हिकिड़ी इलाही सुठी ॻाल्हि लॻी। हिन मां सॼे सिंधी समाज खे कीअं गॾियो कयो वञे, उनजे बारे में इलाही सुठो माना प्रोग्राम सेट कयूं। हिना जी जो तहे दिलि सां लख लख शुक्रिया तव्हांजो। उम्मीद हुई त गीता जी जीतंदा, 100% कहिड़ी ॻाल्हि, त तव्हां वरी हिनखे सेकेंड रन पिया अचनि, फर्स्ट रन हुई। तव्हां हुननि खे रनर अप फर्स्ट मञो, माना शी इज़ विनर। असां हिन में पार्टिसिपेट करे ई विनर थी वियासीं, एलिमिनेशन राउंड मां बची करे फाइनल में आयासीं, उहो ई विनर आहे। असांजे ग्रैंडमा जे सर्किल में असां सां चङियूं ई लेडीज़ जुड़ियूं हुयूं, पर अध खां मथे इन करे निकिरंदियूं हुयूं छो त उन्हनि जे लाइ टेक्निकली ज़ूम ते अचणु, पंहिंजो वीडियो ऑन करे असांखे मोकिलियो, इहे सभु ॻाल्हियुनि जे लाइ ॼण त हुननि खे तकलीफ़ पई थिए त हो क्विट थींदियूं हुयूं। जाम घटि ॼणियूं, लास्ट में 13 ॼणियूं वञी करे बचियूं। असांखे बि असांजे ॿारनि जाम हेल्प कई, तॾहिं असां हिते ई पहुता आहियूं। हुयो मुंहिंजो नओं मुंहिंजो पुटु अलिया दिवान निशांत, ही मुंहिंजो फोटो आहे। परिवार लाइ बि जोरदार तालियूं हणियूं खपनि हिकु दफ़ा।
जिन एतिरी महिनत कई आहे हाणे उन्हनि जो सन्मान थियणु खपे उन्हनि जे परिवार जे अॻियां। चवंदा आहिनि कामयाबीअ जी ख़ुशी कामयाबीअ जो मज़ो तेसि ताईं कान्हे जेसि ताईं की तव्हांजो परिवार तव्हांजो समाज तव्हां सां गॾु कान्हे। त हिन खां मथे वॾी छा कामयाबी हूंदी जो अॼु गीता जी सां सॼो परिवार उन्हनि सां ग्रैंडसन जे सां गॾु आहे। त गीता जी खे वाधायूं। हे इन्हनि जी महिनत जे लाइ इन्हनि खे 5000 रुपया कैश प्राइज़। चलो ये जो थोड़ा डाउन। वरी हिकु दफ़ा सेकेंड रनर अप थियण लाइ ग्रैंड मां खे लख लख खोर खोर वाधायूं। ज्योति परचाणी जी जो मां रिक्वेस्ट कंदमि तव्हां सभिनी खे उन्हनि खे तालियुनि सां उन्हनि जो स्वागत कयो। मां रिक्वेस्ट कंदमि श्रीमती ज्योति परचाणी जी के उहे पंहिंजा रिव्यूज़ ऐं व्यूज़ असां शेयर कनि कि उन्हनि खे कहिड़ो एक्सपीरियंस रहियो, उन्हनि खे छा उन मां सिखणु मिलियो ऐं उहे हेसि ताईं कीअं आया। थैंक यू सो मच रिया। जय झूलेलाल सभिनि खे। सभिनि खां पहिरीं मां पंहिंजो आदर प्रकट कंदमि सभु जेके माननीय हिते मान्यवर समाज अग्रणी असांजा वॾा हिते उपस्थित आहिनि। हिकिड़ो ताज मूंखे दिलेर सिंधी जितायो, हुन ताज में 4 चांद लॻाई आहे तव्हांजी अॼु परचाणी प्रांगण में उपस्थिति। लख लख करोड़ करोड़ शुक्राना। जंहिं ॾींहुं मां एनरोल कयो दिलेर सिंधी जे ब्यूटी पैजेंट लाइ त दिमाग़ में ॾाढा क्वेश्चन हुया कि इहो प्रोग्राम हिकु वर्चुअल शो आहे त कीअं असांजी ग्रूमिंग थींदी, असां कीअं सभु सिखंदासीं। पर पहिरीं ज़ूम मीटिंग में मूंखे सम्झी वियो कि ॾाढे वॾे लेवल जो प्रोग्राम आहे ऐं प्रॉपरली वेल एग्जीक्यूटेड ऐं वेल प्लैंड आहे ऐं हिन जी जूरी सभु सिंधी समाज जा दिग्गजनि में इन्वॉल्व हुया। इन करे मां ख़ुशि हुअसि कि मां इन में पार्टिसिपेट कयो आहे। थोरे टाइम खां पोइ मूंखे सम्झ में अची वियो कि सिंधियत खे वधाइण लाइ असांखे जाम कोशिश करणियूं आहिनि ऐं इहा पहिरियों क़दम मुंहिंजो हुयो इन पेजेंट में पार्टिसिपेट करे। टैलेंट राउंड, क्वेश्चन आंसर्स, जीअं कि तव्हांखे गीता भाभी ॿुधायो, ईअं धीरे धीरे असांजो इलाही ग्रूमिंग थियो। मूंखे लॻे थो शायदि जेको रियल ऐं लाइव शोज़ हूंदा आहिनि ब्यूटी पेजेंट उनमें बि एतिरी ग्रूमिंग कंहिंखे न मिलंदी आहे जेतिरी कि असांखे हिन वर्चुअल में मिली। 5-5 कलाक 4-4 कलाक ज़ूम ते असां मीटिंग ते इंटरनेशनल कोचेस सां मिलंदा हुआसीं। रीटा गंगवानी मैम, प्रीति झांगियानी मैम, रमोला जी, उनखां पोइ भारती कालरो मैम, शोभा कालरो मैम, जेके सिंधी समाज में एॾा वॾा डिग्नेटरीज़ आहे उन्हनि सां मिलण जो मौक़ो मिलियो, इलाही कुझु सिखण जो मौक़ो मिलियो। इन जे लाइ मां दिलेर सिंधी ऐं हिना मैम जो तहे दिलि सां शुक्रिया कंदमि। मूंखे कॾहिं बि हिन मैम में ससु ॾिसण न आई छोकी मुंहिंजी ससु ऐं मुंहिंजी माउ में मुंहिंजे लाइ कोई फ़र्क़ु कान्हे। मुंहिंजी ससु मूंखे अॼु ताईं कॾहिं गुस्सो न कयो आहे, तव्हां बि न कयो हुयो। ऐं बराबरि जीअं इन्हनि चयो कि कहिड़ी बि सक्सेस जे लाइ फैमिली जो हुजणु ज़रूरी आहे त मां ब्लेस्ड आहियां। मां परचाणी परिवार में आहियां जेके कॾहिं अलॻि न आहिनि, हमेशह हर ॻाल्हि लाइ जुड़ियल आहिनि। ऐं ॻाल्हि मुंहिंजे हस्बैंड जी त ज्योति खां बिना प्रकाश जो कोई अस्तित्व कोन्हे, प्रकाश खां बिना ज्योति जो कोई अस्तित्व कोन्हे। इन जे लाइ मुंहिंजो बेटर हाफ आहिनि प्रकाश, जेके हर टाइम ते मूंखे हर ॻाल्हि में सपोर्ट कंदा आहिनि। त अॼु वैलेंटाइंस डे बि आहे ऐं सभिनी जो साम्हूं मां हिननि खे थैंक यू चवंदमि मुंहिंजी लाइफ में अचण जे लाइ। ऐं सभु पुछंदा आहिनि कि तव्हांजो रोल मॉडल केरु आहे। एक्चुअली असांखे जूरी में ट्रेनिंग वई हुई त पुछिया आहिनि कि जनरली केरु चवंदो आहे कि मुंहिंजी मदर मुंहिंजी रोल मॉडल आहे सॉरी, ऐं या केरु चवंदो आहे कि कोई पब्लिक फिगर जो नालो वठी कि उहो मुंहिंजो रोल मॉडल आहिनि।
मां ॾाढे गर्व सां अॼु चवंदमि, ॾाढे फ़ख़ुर सां चवंदमि कि मुंहिंजी रोल मॉडल मुंहिंजी 2 डॉटर्स आहिनि, दिया परचानी, कृषा परचानी। छोकी हिननि जे मूंखे एनकरेज कयो, मूंखे मोटिवेट कयो, मूंखे गाइड कयनि कि मम्मा आपको ये नहीं करना है। हाँ, उन्हनि खे एॾी सुठी सिंधी पहिरीं ॻाल्हाइण न ईंदियूं, पर हाणे हिन भॼन खां पोइ ॾाढो कुझु सिखियूं बि आहिनि मूंसां गॾु ऐं ट्राई बि कंदियूं कि पूरी तरह सां सिंधी ॻाल्हाइनि हमेशह। पर प्लीज़ तव्हां सच में मुंहिंजी हिन 2 डॉटर्स जे लाइ हिकु वॾी ताड़ी वॼायो। इहा ताज जा सभिनि खां वॾी हक़दार इहे 2 आहिनि, दिया परचानी ऐं कृषा परचानी। तव्हांखे सर्टिफिकेट लाइ लख लख वाधायूं। तव्हांखे पिक्चर मोकिलींदासीं ज़रूरु। असांजे मिसिस सिंधी ग्लोबल जो gorgeous Jyoti Parchani, beauty with brains. Congratulations. Thank you Hina ji. Appreciate करण जे तरफा। मां रिक्वेस्ट कंदम मिस्टर तेज शहदादपुरी के कि वो स्टेज ते अचन। So much sir and ma'am appreciate करण लाइ। सिंधी समाज जे पहिरीं मिसिस सिंधी ग्लोबल ज्योति परचानी जी जे लाइ हाणे खां पोइ थी सघे थो जाम सारियूं ब्यूटी पेजेंट्स ऑर्गेनाइज़ थियनि, जाम सारियूं असांजूं लेडीज़ खे क्राउनिंग मिले, उन्हनि सां सन्मानित थियनि। पर इतिहास हमेशह पहिरें दफ़े खे यादि रखंदो आहे त पहिरियों वर्चुअल ब्यूटी पेजेंट जंहिंमें पहिरीं असांजी विनर हेॾनि 11 जूरी मेंबर्स जी परख ते सही लथी, जाम दिलि सां महिनत कई, ज्योति परचानी जी। तालियूं वॼंदियूं रहनि खपनि। परचानी फैमिली खे ऐं तुलसाणी फैमिली खे तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। Lakshita Singh, thank you so much for the beautiful cake and to make this event happening. एंड सेरेमनी को इतने जबरदस्त तरीके से सेलिब्रेट करने के लिए आपका तहे दिल से धन्यवाद।
अच्छी तरह से इस प्रोग्राम को संभाला। हमारे भैया जी ने गुड फेथ में आके, उनकी मदर इन लॉ आईसीयू में है, फिर भी वो कमिटेड थी इस चीज के लिए, इसलिए आप लोग प्लीज उनके लिए जोरदार ताली बजाइएगा। हाई हमारे मित्र हैं पूर्णेश भाई, धन्यवाद पूर्णेश भाई आने का। हमारा टीके भाई ने हमें जो आमंत्रित किया है, तो मैं उसका आभार व्यक्त करता हूं कि सिंधी समाज के एक अनोखा कार्यक्रम में मुझे यहाँ बुलाया, सम्मान किया। मैं आपका आभार व्यक्त करता हूँ। यहाँ आने के बाद मुझे पता चला कि सिंधी समाज ने पूरे विश्व में बेस्ट ब्यूटी मिसिस ग्लोबल सिंधी समाज, और ये फर्स्ट आने वाली हमारी, आइए आपको भी बहुत बहुत बधाई हो ज्योति जी। तो आजकल तो पूरा भारत की बोलबाला है पूरा विश्व में, महामारी कोरोना की है, चुनाव की महामारी नहीं। वो तो चुनाव तो एक परीक्षा है। जो इतना अच्छा काम मोदी साहब कर रहे हैं, उसका रिजल्ट का मापदंड ये चुनाव में हम देखेंगे। और भारतीय जनता पार्टी 120 में से 120 जीतने जा रही है। तो इस समय हमारे सिंधी समाज की सभी महिला यहाँ उपस्थित है, सबको मैं अभिनंदन देता हूँ, शुभेच्छा मेरी ओर से। ऐसे कॉन्टेस्ट में आप बेस्ट आ गई है, आपने पूरा सिंधी समाज का गौरव बढ़ाया है, इसके लिए आपको धन्यवाद। धन्यवाद पूर्णेश भाई, समय निकाल का है और ऐसे ही हमको भी सेवा का मौका देते रहिए। और मैं दो शब्द, ज्योति इनके लिए दो शब्द बोलो, जो इन्होंने इतनी मेहनत की है पूरे वर्ल्ड को इकट्ठा। जो डायरेक्टर है श्रीमती हिना शहदादपुरी मैम, उन्होंने ये पेजेंट ग्लोबल लेवल पे ऑर्गेनाइज किया था। इसमें शंघाई, हांगकांग, कुवैत, लॉस एंजलिस, फ्लोरिडा, सब जगह से और इंडिया के अलग अलग सिटीज़ में से भी कंटेस्टेंट्स ने पार्टिसिपेट किया था। ये और इसकी जूरी भी बॉलीवुड सेलिब्रिटीज़ पहलाज निहलानी, प्रीति जांगियानी और हमारे सिंधियों के सरताज श्री शंकर लालवानी जी थे। काफ़ी टीवी आर्टिस्ट और बड़े बड़े बिजनेस टाइकून्स इस जूरी में भी थे और सिंधी समाज की बड़ी बड़ी शख्सियती इन्होंने शिरकत की थी इनके प्रोग्राम में। दिलेर सिंधी एक सिंधी कम्युनिटी का बैनर है जो सिंधी प्रमोशन के लिए करता है, लेकिन आपने यहाँ पर अपनी उपस्थिति देकर हमारा मान बढ़ाया है, इसके लिए बहुत धन्यवाद।